अॼु जे जदीद दौर में बुनियादी सहूलतूं जेतोणीकि हर शहरी तोड़े ॿाराड़ी जे माण्हू जो बुनियादी हक़ आहे, पर उन बावजूद गुज़िरियल केतिरनि वरनि खां यूनियन काउंसिल सेदू दरो जे ॻोठ कोट भोटो जा रहवासी बुनियादी सहूलतूं न मिलण करे अज़ाब हेठि ज़िंदगी गाइण ते मजबूर आहिनि। ॻोठ जा रोड रस्ता नालियूं तबाह थी विया, गंदो पाणी घरनि ॿाहिरां बीठल आहे, जंहिंजे नेकाल जो को रस्तो न आहे, जंहिं करे मच्छरनि जो आज़ार ऐं बीमारियूं फैलिजी रहियूं आहिनि ऐं जर्ब ज़हरीलो थी वियो। ॻोठ जा ॿार पंहिंजी मदद पाण त नालियूं साफ़ करण ते मजबूर आहिनि ऐं यूसी चेयरमैन चूंडण बाद कॾहिं ॻोठ लड़ी बि न वियो। हिन ई ॻोठ में सफ़ाई सुथरा लाइ को अमलो मुक़ररु आहे। ॻोठाणनि नज़ीर भुट्टो, इनाम सादिक भुट्टो, शाहनवाज़ भुट्टो, गुलाम मुसाफ़ भुट्टो ऐं ॿियनि यूसी चेयरमैन ख़िलाफ़ एहतजाज कयो, जिते धरती टीवी सां ॻाल्हाईंदे हुननि जो चवणो हो त दग रस्ता कोन्हनि, ॿुॾी था वञनि, मींहं में एॾी असां सां हालियत आहे, अची बि नथा सघूं ॿाहिरि रोड ते, बिजली जी बि कान्हे, न रस्ते जी सहूलियत आहे, न नाली जी सहूलियत आहे असां सां। हिन वक़्तु असांजे ॻोठ में मलेरिया, डेंगी ऐं हेपेटाइटिस जा केस तमामु घणा निकिरी चुका आहिनि ऐं पाणीअ जो जर जेको आहे उहो बि असांजो ख़राबु थी चुको आहे ऐं असां चेयरमैन ऐं ॿियनि वस वारनि माण्हुनि खे दरख़्वास्तूं करे करे छिता थी पिया आहियूं, अञा ताईं असांजो को बि इलाही अमल न थियो आहे। ये नालियूं ठही मरामत थी मथे थियनि, असांखे पाणी जो नेकर थिए, विच में खॾो तव्हां ॾिसी आयो, इहो खॾे जो पाणी एॾो सुकंदो त मलेरिया ख़तमु थींदी न, इहे पाणी लहनि था नालियूं, हिन में नालियूं हूंदी, नेकार असांजो हलंदो त डिस्पोजल उते ख़तमु थी वियो उहो, बाक़ी नेकर जेको बंदि लॻो पियो आहे उते। 1997 में जेको ड्रेनेज सिस्टम ठहियो आहे त ठहियो आहे, न त ॿीहर असां वटि को सिस्टम न आयो आहे, जंहिंजे करे असांजो ॻोठ जो निज़ाम धरम भरम आहे। ड्रेनेज सिस्टम जेको बि आहे सिधो कयो वञे, हालात तव्हां ॾिसो था, घर घर में विज़िट कयो त उते ई घरनि जे अंदरि में पाणी बीठो आहे। छा असां सां न आहियूं छा असां हिन पाकिस्तान में न आहियूं छा? कैमरामैन मोहम्मद वक्स सां गॾु सलीम सोलंकी, धरती टीवी, नवंदरो।